तस्वीर बनाता हूँ, तस्वीर नहीं बनती। तस्वीर त ठही वई आहे, पर न कैमरा जे फ्लैश सां न बुश सां ऐं न ई पेंसिल सां। हीअ तस्वीर ठही आहे 5 लख टुबकनि सां। हाणे अवां सोचींदा इहो कीअं, उहो हीअं। सर हिकिड़ो डॉट आहियूं त उन जी भर में ॿियो डॉट लॻंदो, मतिलबु पेंसिल खे असांखे मतिलबु डॉट हणी वरी छॾे हलाइणी आहे। जीअं हूंदो आहे रैंडम में पेंसिल हले, ईअं न हलंदो आहे डॉट। हा डॉट यार इहो कीअं थो थिए? इहो त माना ॾाढो ॾुखियो कमु हूंदो। सर बिल्कुलु ॾुखियो आहे। जीअं हाणे तव्हांखे मूं ॿुधायो मुंहिंजी पेंटिंग में 500,000 डॉट लॻल आहिनि। 500,000 5 लख? हा सर 5 लख तव्हां कीअं काउंट कया? 5 लख सर 5 लख मूं हुनखे पर मिनट जेको मूं कमु कयो न उनखे काउंट कंदो वञा, ऐं उनखे मूं ॾिठो त पर मिनट में आउं केतिरा डॉट हणी सघां थो। घणनि ॾींहंनि में तव्हां डॉट हया 5 लख? इहो 1 महीने में मूं पेंटिंग ठाही, ऐं हुनजो जेको बि टाइमिंग हूंदी उहा लिखी वेंदोसि पने ते त बाबा हेतिरो अॼु मूं कमु कयो आहे, हेतिरा डॉट लॻा आहिनि, ऐं पर मिनट अंदाज़नि मुंहिंजो 86-87 डॉट हणंदो हुउसि। 5 लख जेको आख़िरी आयो उन छा तव्हांजी कैफ़ियत हुई? सर उन टाइम मुंहिंजी कैफ़ियत प्राउडफुली हुई। मतिलबु मूं सोचियो त हाणे मतिलबु ऐं जे मूं टारगेट जेको रखियो हुनखे अचीव कयो आहे। ऐं टारगेट सर अञा बि मुंहिंजो इहो आहे त इनखे आउं मिलियंस में वञनि। हीअ त 1 मिलियन 500,000 आहे, पर इनखे आउं मिलियंस में खणी वञा। तस्वीर त ठही वई आहे, पर तक़दीर नथी ठहे। हाणे अवां सोचींदा उहो कीअं, उहो हीअं। सिंध यूनिवर्सिटी में असिस्टेंट टीचर लाइ कयोसीं, पर एतिरो असांजो हिकिड़ो त टेस्ट बि क्लियर कईसीं, हुन खां अलावा असां ते सोर्स न हो जेको असां उनमें क्वालिफाई करे सघूं। तकदीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती, तस्वीर बनाता हूँ। तस्वीर त ठही वई आहे, पर तदबीर नथी ठहे। हाणे अवां सोचींदा उहो कीअं, उहो हीअं। मूं जेको ॾिठो आहे यूट्यूब ते अॻिते वञी चेक कयो आहे त असांजी सोसाइटी में क़दुरु घटि आहे। हिन नौजवान जो नालो मोहम्मद अली मंगरियो आहे। ज़िले उमरकोट जे तालके पिथोरे भरिसां ॻोठु फ़क़ीर मघन मंगरियो में रहे थो। मोहम्मद अलीअ सिंध यूनिवर्सिटी मां फाइन आर्ट्स में बैचलर्स कयो। रब पाक संदसि हथनि खे हीअ ॾाढी ख़ूबसूरत ॾात ॾिनी, जंहिं बाद खेसि स्कूल जे उस्ताद ड्राइंग सेखारी। 2017 में मोहम्मद अलीअ सिंध यूनिवर्सिटी जे फाइन आर्ट्स डिपार्टमेंट में दाख़िला वठी आर्ट जा अणांगा पेचरा सिखिया। असांजो स्कूल टीचर आहे, हाई स्कूल टीचर पालाराम हूंदो, उन मूंखे बेसिकली ड्राइंग जेका उते सेखारी। ॻोठ फ़क़ीर मगन मंगेरे में हाई स्कूल आहे जेको। हूअं त मोहम्मद अली दर्जने कलर ऐं ब्लैक एंड वाइट प्रोफाइल स्केचिस ठाहिया आहिनि, पर संदसि अनोखो कमु इंसानी पाछे ते समाजी हालतुनि, भोगनाउनि ऐं इमारतुनि खे उजागर करणु आहे। जीअं मुंहिंजो पाछो मूं हुन में ठाहियो ऐं मुंहिंजी इलाइक़े खे मूं हुनखे हाईलाइट कयो। जीअं उमरकोट जो क़िलो आहे उनखे मूं हुन पाछे में ॾेखारण जी कोशिशि कई। हीअ हिकिड़ो सर हिन में मूं कॉन्सेप्ट ॾेखारियो आहे त असां इंसानियत खे ॾेखारियो त असां मतिलबु बेस थी विया आहियूं। ऐं माकोड़नि खे इन लाइ हाईलाइट कयो, माकोड़नि में सर मूं ॾिठो अक्सर यूनिटी हूंदी आहे, उहो कतार में वेंदा आहिनि। उन यूनिटी खे मूं सर ज़ाहिर कयो आहे। असां इंसाननि में उहा यूनिटी न रही आहे। मोहम्मद अली ऑयल कलर में पेंटिंग्स करण जी पिणु सलाहियत रखे थो। ऑयल कलर में पेंटिंग ठाहियूं था, वाटर कलर आहे ऐं प्रिंट मेकिंग मुख़्तलिफ़ मीडियम्स आहिनि, उन्हनि में कमु कयो आहे। थोरी एक्सपेंसिव आहिनि, पोइ उनखे माण्हू अफोर्ड करे सघे थो त पोइ ठाहे थो। हीउ नौजवान दावा करे थो त खेसि असुल उबूर पेंसिल आर्ट ते आहे। ही न रुगो ब्लैक एंड वाइट, पर कलर पेंसिल सां स्केचिस पिणु ठाहे ॼाणे थो। मोस्टली तव्हां ॾिठो हूंदो त सभु मुंहिंजा ग्रेफाइट पेंसिल में स्केच ठहियलु हूंदा। उन खां अलावा पेंसिल कलर में जेको मुंहिंजी साए ते मूं पेंटिंगूं ठाहियूं आहिनि उहे सभु पेंसिल कलर में आहिनि। सिंध जे लखे नौजवाननि वांगुरु मोहम्मद अली जो बि हिकु ख्वाबु आहे त खेसि मेरिट ते सरकारी नौकिरी मिले। उन लाइ हिन सिंध यूनिवर्सिटीअ जा चकर काटिया, नौकिरीअ लाइ टेस्ट बि क्लियर कयाईं। पोइ छा थियो हू ॿुधाए थो। अॻे जेके टीचर असिस्टेंट टीचर हुआ उहे वरी उन टेस्ट में अची असां सां गॾु वेठा आहिनि। असीं फ्रेश स्टूडेंट्स जेके वियासीं उन में असां सां गॾु वेठा ऐं उहे ई सिलेक्ट थी विया डिपार्टमेंट आर्ट एंड डिज़ाइन में, जंहिंमें उनजो कमु माशाल्लाह पिकासो जहिड़ो या डाविंची जहिड़ो हूंदो न। सर उहो त हाणे हुननि खे ख़बर हूंदी कहिड़ो आहे कमु। एक ख्वाब सा देखा है, ताबीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती, तस्वीर बनाता हूँ, तस्वीर नहीं बनती।
साईं जो बि हो तस्वीर जेका इन सर हा साईं सरदार शाह जी तस्वीर तव्हां छो ठाही आहे सर ही हिकिड़ो तव्हां छो ठाही आहे सर छो तव्हां माना छो आख़िर छाजे करे माना छो माना उन सबबु छा हो छो उत्साह पैदा थियो सर मूंखे ईअं फील थियो त हू हिकिड़ो आर्टिस्टिक माइंड जो थी सघे थो जो कल्चर सां हुनजो वाबस्ता आहे उन करे ऐं ॿियो त मुंहिंजे तक जो मुंहिंजो हाणे हिनखे बि कुझु हाईलाइट कयां साईं मन असां ते बि नज़र फेराए को असांजे आर्टिस्टनि जी का क़दुरु थिए उनजे करे सर पेंटिंग नज़र फेराई सर नज़र अञा त न फेराई आहे ख़बर अथसि का ठही आहे मुंहिंजी सर मिलियो आहे सर मुंहिंजे आर्ट एग्ज़िबिशन थीसिस में सरदार शाह सां मीटिंग थी उन में साईं आयो विज़िट कयूं ऐं उन में साईं सरदार शाह सां मतिलबु सुठी थी ऐं साईं सरदार शाह खे उन टाइम त मुंहिंजे ख़्याल में ख़ुशी थी त मुंहिंजे उमरकोट ज़िले जो हिकिड़ो ई आर्टिस्ट आयो आहे सिंध यूनिवर्सिटी मां पास आउट थो करे माना तव्हां एप्रिशिएट कई पोइ छा आसरो कोन्हे नी की तव्हां तव्हां ड्राइंग टीचर वग़ैरह लॻाराईंदो या छा हा सर चई आर्ट टीचर असां खणंदासीं ऐं उन खां अलावा तव्हांजो आर्ट जो जेको आर्ट वर्क आहे उनखे मुख़्तलिफ़ गैलरीज़ में डिस्प्ले उन अमल कोन थो थिए अञा सर अमल अञा त न थियो आहे पोइ मां तव्हांजी दिलि ख़ुशि करे वियो न सर दिलि त ख़ुशि अञा न थी आहे पर उमेदु आहे तव्हां सम्झो नथा न अलाह साईं ख़ुशि करे तव्हांखे अलाह कंदो तव्हांजे कम जो क़दुरु थींदो असां सिंध जा माण्हू क़दुरु कंदा ऐं हिकिड़े ॾींहुं तव्हां तमामु वॾे मुक़ाम ते पहुचे तव्हांजे भाउ जी दुआ आहे तव्हां कैमरामैन यासिर कुरैया सां गॾु इरफान अली ॿुधियो आवाज़ न्यूज़ हैदराबाद।